अस्सलाम वालेकुम संगत, या अली मदद हक मौजूद जी लतीफ़ ही बोली कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सेहत ठीकु आहे? अलाह कंदो सभु ख़ुशि हूंदो। जीअं त मुंहिंजो पंहिंजो एजाज़ अली मला दौलतपुर, हर चकर कोशिशि कंदो आहियां जे लाइ को न को नओं सुवालु, अनोखो सुवालु अहिड़ो आहियां जेको कंहिंजे ज़हन में न हुजे। सो हिन चकर बि अहिड़ो सुवालु तव्हांजे अॻियां पेश कयां थो, शायदि कंहिंखे ख़बर हुजे। सवालु इहो आहे त पाण टाइम ॾिसण लाइ घड़ियाल ॾिसंदा आहियूं त टाइम घणो थियो आहे, त उहो टाइम उन घड़ियाल में कंहिं सेट कयो ऐं कीअं सेट कयो? छा जंहिं सेट कयो टाइम, उन टाइम किथे ॾिठो ऐं कहिड़ी शइ में टाइम ॾिसी उन घड़ियाल में सेव कयो? बराए महिरबानी इन सवाल जो जवाबु मूंखे कमेंट में लाज़मी ॾिजो। उन टाइम किथे ॾिठो ऐं उन घड़ियाल में सेव कयो?